सदर आसिफ अली ज़रदारी से सऊदी पड़े वज़ीर फैसल बिन फरहान अल सऊद की मुलाकात। पाकिस्तान ऐं सऊदी अरब जो मज़बूत भाईवारी कायम करण इक़्तिसादी सहकार वधाइण जो अज़्म। सदर जो चवण है त ॿिन्ही मुल्कनि विच में पुराणा लाॻापा आहिनि। पाकिस्तानी हुकूमत अवाम ख़ादमेन हरमैन शरीफ़नि लाइ इंतिहाई एहतराम जा जज़्बा रखे थो। पाकिस्तान सऊदी अरब सां गॾु बीठल रहंदो। इस्लामी दुनिया जी खुशहाली सऊदी अरब जी तरक़ीअ सां वाॻियल आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां सऊदी पड़े वज़ीर फैसल बिन फरहान की सरबराही में आला सतही वफ़द की मुलाकात। पीएम हाउस में थियल मुलाकात दौरान बि तरफ़नि लाॻापन समेत पाकिस्तान में सीड़पकारी के मनसूबन ते ख़यालन की ॾेवट। मुलाकात में इसाक डार समेत वफ़ाक़ी वज़ीर भी शरीक। सऊदी वफ़द के ट्रांसमिशन लाइन्स, सोलर प्रोजेक्ट्स ऐं ॿियनि मनसूबन में सीड़पकारी बाबत तजवीज़ूं भी ॾिनियूं वयूं। सऊदी वफ़द के PIA हवाई अड्डन की निजकारी। इस्लामाबाद में 2 5 स्टार होटल्स में जॉइंट वेंचर की आछ। मटियारी ट्रांसमिशन लाइन ऐं फर्स्ट वीमेन बैंक की भी ऑफर कई वई। सऊदी वफ़द के हेल्थ सिटी ठाहिण लाइ भी आछ। सिंध के कचे में पुलिस ऐं रेंजर्स पारां धाड़ेलन खिलाफ ऑपरेशन जारी है। पहिरियां की भेट में सूरतयाल बहतर है। जेकॾहिं ज़रूरत पई तो फौज की ज़रूरत पई तो उन जी भी मदद वरती वेंदी। 15 ॾींहनि में कचे में 13 मुख़बिन के बाजियाब करायो वियो ऐं सिर्फ़ एक हफ़्ते में 6 स्ट्रीट क्रिमिनल्स के मारियो वियो। कराची में अप्रैल महीने में 104 जवाबदारन के गिरफ्तार किया वियो, जिनमें राजा गैंग जा 7 जवाबदार भी शामिल आहिनि। सीनियर सूबाई वज़ीर शहजील इनाम मेमन की प्रेस कॉन्फ्रेंस। संदस चवण है त क्रिस्टलाइज इस्तेमाल कंदड़ आपघाती बमबार आहिनि। वालिदैन पंहिंजे ॿारनि ते नज़र रखनि। मुनशियात के ख़ात्मे लाइ कानून साज़ी कई पई वञे। सिंध पुलिस ऐं एक्साइज खातो गॾियल तौर मुनशियात खिलाफ कार्रवाइयूं करे रहिया आहिनि। कराची में 19 अप्रैल का पिंक बसुन जा 2 नवा रूट शुरू करे रहिया आहियूं। 20 अप्रैल ते मीरपुर खास में भी पीपल्स बस शुरू कंदासीं। सिंध के घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार ऐं IG सिंध गुलाम नबी मेमन की सदारत हेठि मीरपुर माथेले में आला सतही इजलास मुनमान की सूरतयाल ऐं कचे में धाड़ेलन खिलाफ ऑपरेशन बाबत ब्रीफिंग। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो चवण है त शाहरान ते मुसाफ़िर गाड़ियुनि ऐं माल बरदार गाड़ियुनि के फुर लुट जो निशानो बणाईंदड़नि के केफ़रे किरदार ताईं पहुंचाए वञे ऐं शाहरान के महफूज़ बणाए मुसाफ़िरनि के तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। हनी ट्रेप ऐं भुंग लाइ अगवा के वाक़िअनि जो हर हाल में ख़ात्मो आंदो वञे। IG सिंध जो चवण है त ॾोहनि के ख़ात्मे लाइ पुलिस संजीदा कदम खणी रही है। ॾोहनि खिलाफ बिना फ़र्क़ के कार्रवाइयूं यकीनी कामयाबीअ जूं ज़ामिन आहिनि। वफ़ाक़ी सरकार एक भेरो ॿीहर अवाम ते पेट्रोल बम किराए छॾियो। पेट्रोल 4 रुपया 53 पैसा ऐं डीज़ल 8 रुपया 14 पैसा फ़ी लीटर महांगो। पेट्रोल जो नओं अघु 293 रुपया 94 पैसा ऐं डीज़ल जो नओं अघु 290 रुपया 38 पैसा मुक़रर। गासलेट 6 रुपया 69 पैसा ऐं लाइट डीज़ल 6 रुपया 54 पैसा फ़ी लीटर महांगो कयो वियो। गासलेट की नई कीमत 193 रुपया 8 पैसा ऐं लाइट डीज़ल की नई कीमत 174 रुपया 37 पैसा फ़ी लीटर थी वई। पेट्रोल ऐं डीज़ल ते पेट्रोलियम डेवी 60 रुपया फ़ी लीटर बरक़रार रखी वई। मुल्क में पेट्रोलियम शयुनि जा नवां अघ राति 12 वॻे खां लागू थी विया। नाणे वारी वज़ारत जो चवण है त गुज़िरियल 15 ॾींहनि दौरान आलमी मार्केट में तेल अघनि में वाधि थी। हलंदड़ साल पाकिस्तान की इक़्तिसादी सूरतयाल बेहतर रही। महंगाई की शरह 38 खां घटिजी 20% जे वेझो पहुती है। पाकिस्तान IMF प्रोग्राम कामयाबी से मुकम्मल कयो। हाणे IMF सां नए कर्ज प्रोग्राम से ॻाल्हियुनि जो प्लान है। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब की वॉशिंगटन में अटलांटिक काउंसिल में ॻाल्हि ॿोल। संदस चवण है त टैक्स निज़ाम में शफ़ाफ़ियत लाइ डिजिटलाइज़ेशन ज़रूरी है। उन्हनि शोबनि खां भी टैक्स वठणी है जेके पहिरियां टैक्स नेट में न ईंदा हुआ। टैक्स ओगाड़ियुनि में वाध लाइ कदम खणण सूधो। APR में सुधारा आणे रहिया आहियूं। वन विंडो ऑपरेशन बहाल करणो पवंदो।
खैबर पख्तूनख्वा में 4 ॾींहनि खां जारी बरसातुनि सबबि मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 21 ॼणा फौत, 32 ज़ख़्मी। पीटीए में मौजूदु मुख़्तलिफ़ ज़िलनि में भितियूं ऐं छितियूं किरण जा 330 वाक़िआ पेश आया। 53 घर मुकमल तबाह ऐं 277 घरनि खे जुज़वी तौर नुक़सान पहुतो। 4 सदावार इलाइक़े में काबुल दरिया में वॾे दर्जे जी ॿोॾि। बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿोॾि जी सूरतयाल। भागनाड़ी शहर जे ॿुॾण जो ख़तरो, केतिराई घर ड्रही पट थी विया। रहवासी लॾ पलाइण ते मजबूर। हाजी शहर ॿुॾी वियो। ज़िले चागी में गुज़िरियल राति खां जारी तूफ़ानी बरसातुनि सबबि हिफ़ाज़ती बंद टुटी पिया। ओलह जी अवाम जो हिकु ॿियो सिलसिलो अॼु बलोचिस्तान में दाख़िल थींदो। 19 अप्रैल ताईं बरसात जो इम्कान। सिस्टम ख़मीस ताईं मुल्क जे मथांनि इलाइक़नि ताईं पखिड़िजी वेंदो। मौसमियात खाते चयो आहे त अरबा जी राति खां जुमे ताईं कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवाउनि ऐं गजगोड़ सां मींहुं वसंदो। कराची शहर में कारा ककर छायल। खैबर पख्तूनख्वा में अरबा खां अचर ताईं वसकारे जो इम्कान आहे। इस्लामाबाद, पंजाब ऐं गिलगित बल्तिस्तान में 18 खां 22 अप्रैल दौरान बरसात पइजी सघे थी। सखर जे शहीद साफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल केस में गिरफ़्तार ऐं ज़मानत ते आज़ाद 6 जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू न थी सघियो। दहशतगर्दी टोड़ अदालत जो जज मोकल ते हुजण सबबि जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू न थियो। जवाबदारनि मथां 24 अप्रैल ते फ़र्द जुर्म लागू थींदो। क़त्ल केस में नामज़द मुख्य जवाबदार शेरल महर, गुलज़ार महर, जुमन महर, कुर्बान महर, रोशन महर ऐं ॿिया जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया। इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई बानी जी घरवारी बुशरा बीबीअ जी बनी गालामा अडियाला जेल मुंतक़िली वारी दरख़्वास्त अदम पैरवी ते ख़ारिज करे छॾी। बुशरा बीबी जे वकीलनि जी अदम पेशी ते अदालत पारां कावड़ जो इज़हार।